अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ॾुखीअ संदियूं डूंगरे ओछगारियूं अचनि, खणी सांग ससुईअ खे किलो कयो केचिन, जे हथां हो त मरनि हो त तनी जे हंज में। ॾुखीअ ससुईअ जूं डूंगरनि में ओछगारियूं थियूं अचनि, जबलनि मां रोइण जा आवाज़ पिया अचनि। केचिन ससुईअ सां मोकियो ॾिसी अंदर ई अंदर जंग करे भालो हणी छॾियो। जेके होतन हथां मरंदा हो त उन्हनि जे ई हंज में पाण ई ईंदो। जेको इंसान आज़ादीअ लाइ मरंदो, आज़ादी उन जो मुक़दर ज़रूरु बणिबी। पिरीअ जे प्यार में फना थींदो, पिरीं उन जी हंज आबाद ज़रूरु कंदो। लतीफ़ साईं जो सबक़ु आहे।